कोस्टल सुजाग फोरम साकरोज अगवाणनि पारां धाबे जी लॻ कोस्टल हाईवे ते मक़ामी फैक्ट्रियुनि में धरती धड़नि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि करण ख़िलाफ़ एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नबील रिंद, शाहनवाज़ जत, असगर जत, हुसैन जोखियो, नज़ीर खानियो ऐं ॿियनि ॿुधायो त धाबे जी लॻ कोस्टल हाईवे ते बिजली घरनि में मक़ामी धरती धड़नि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। अटे में लूण बराबरि कमु कंदड़ मक़ामी परोतियुनि सां माटेली मावर सलूक कयो थो वञे, निजी जेल जी आंख कमु वरितो थो वञे, जंहिं सबबि सामूंडी पट्टी जा माण्हू अॼु बि पथर वारी ज़िंदगी घरण ते मजबूर आहिनि। मक़ामी मुलाज़िमनि सां माटेली वारो सलूक कयो पियो वञे ऐं उन्हनि खे हर तरह सां ईसायो पियो वञे ऐं ठेकेदारी निज़ाम पियो हलायो पियो वञे। गरीब मुलाज़िम आहिनि, पंहिंजे घरनि खां निकिरनि था, सुबुह जे टाइम ते निकिरनि था, मानी पंहिंजी टिफिन ते खणी वञनि था, कुझु पंधु अचनि था, कुझु जेके लोकल सवारियुनि में धिका खाई उते गरीब पहुचनि था। उन्हनि का बि उन्हनि खे फैसिलिटी न ॾिनी वई आहे। उते जा जेके विंड प्लांट जेके बि आहिनि ऐं उते जे मक़ामी जेके ॻोठाणा आहिनि, मक़ामी ॻोठाणनि खे न उते लाइट ॾिनी वई आहे, न उन्हनि खे रोड ॾिना विया आहिनि। हुननि चेतावनी ॾेई चयो त जेकॾहिं मक़ामी माण्हुनि खे पंहिंजा हक़ न ॾिना विया त सॼे ज़िले अंदरि एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk